वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आहे अमां सां शेयर करे रहिया आहियूं। पनो आकिल भरिसां गुम थियल नींगर सखर मुल्तान मोटरवे तां बेहोशी वारी हालत में हथ आयो आहे। चोंगा ॻोठ वासी 14 सालनि जो नजीबुल्ला मीराणी 2 ॾींहंनि खां गुम हो। नींगर जे चवण ते ॻोठ खां कराची वियो हुयसि। उते समोसा वठी खाधा, जंहिंखां पोइ बेहोश थी वियमि। नींगर मौजिब 2 ॾींहं अॻु कराची में क़ैद हुयसि। मौक़ो वठी उतां ट्रेन ते चढ़ी हिते आयो आहियां। रेलवे फाटक खां ॻोठ पंधु वञी रहियो हुयसि त मोटरवे वटि बेहोश थी किरी पियसि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पनो आकिल भरिसां गुम थियल नींगर सखर मुल्तान मोटरवे तां बेहोशी वारी हालत में हथ आयो आहे। चोंगा वासी 14 सालनि जो नजीबुल्ला मीराणी 2 ॾींहंनि खां गुम हो। नींगर जो चवणु आहे त ॻोठ खां कराची वियो हुयसि। उते समोसा वठी खाधा, जंहिंखां पोइ बेहोश थी वियमि। नींगर मौजिब 2 ॾींहं कराची में क़ैद हुयसि। मौक़ो वठी उतां ट्रेन ते चढ़ी हिते आयो आहियां। रेलवे फाटक खां ॻोठ पंधु वञी रहियो हुयसि त मोटरवे वटि बेहोश थी किरी पियसि। पनो आकिल भरिसां गुम थियल नींगर सखर मुल्तान मोटरवे तां बेहोशी जी हालत में हथ आयो आहे। नींगर चोंगा वासी 14 सालनि जो नजीबुल्ला मीराणी 2 ॾींहंनि खां गुम हो। नींगर जो चवणु आहे त ॻोठ खां कराची वियो हुयसि। उते समोसा वठी खाधा, जंहिंखां पोइ बेहोश थी वियमि। नींगर मौजिब 2 ॾींहं कराची में क़ैद हुयसि। मौक़ो वठी उतां ट्रेन ते चढ़ी हिते आयो आहियां। रेलवे फाटक खां ॻोठ पंधु वञी रहियो हुयसि त मोटरवे वटि बेहोश थी किरी पियसि।